वफ़ाक़ी हुकूमत सूबनि में पाणी जी विच लाइ नेशनल रिवर अथॉरिटी क़ाइमु करण जी तजवीज़ इरसा में पेश करे छॾी। सिंध अथॉरिटी क़ाइमु करण वारी तजवीज़ खे आइन जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। इरसा में सिंध जे नुमाइंदे एहसान लगारी जो चवणु आहे त अथॉरिटी क़ाइमु करण वारी तजवीज़ अरिड़हीं तरमीम सां टकराव में आहे। पाणी सूबाई अख़्तियार जे दायरे में आहे। वफ़ाक़ हिकु तरफ़ अथॉरिटी क़ाइमु नथो करे सघे। CCI खे बाईपास करे अथॉरिटी ठाहिणु आइनी सियासी भञकड़ी हूंदी। अथॉरिटी सूबाई कानूननि सां टकराव ऐं सियासी बहिरान पैदा कंदी। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ तकरारी बयाननि ऐं कैनालनि जी हिमायत ते माफ़ी वठण खां इनकार करे छॾियो। PP जो मुतालबो रद्द। संदसि चवणु आहे त जॾहिं पंजाब खे निशानो बणाईंदो त हूअ उन जो जवाबु ॾींदी। वज़ीर आला तौरु हूअ पंजाब जी ॻाल्हि न कंदी त पोइ केरु कंदो। कॾहिं बि माफ़ी न वठंदी। बोर्ड ते लेक्चर ॾेई चयो वियो त दुनिया साम्हूं हथ छो न था टंगियो। चयो वियो त ॿोॾ आई आहे त पिनणु शुरू करे छॾियो। उहा कॾहिं बि पंहिंजे माण्हुनि खे किश्तो खणण लाइ न चवंदी ऐं संदन इज़त नफ़्स मसरूफ़ थियणु न ॾींदी। पंजाब में फ़र्क़ जूं ॻाल्हियूं कंदड़ कंहिं जा सॼण न आहिनि। उत्तर ऐं ॾखण पंजाब जूं ॻाल्हियूं रुॻो सियासत चमकाइण लाइ कयूं पियूं वञनि। संदसि दिमाग़ में फ़र्क़ जी का बि ॻाल्हि न आहे कि समूरी पंजाब खे ॻंढण रखण जी ख़्वाहिश आहे। सिफ़ारिश ऐं धांधली खे ख़तमु करे मेरिट खे हथी ॾिनी वई आहे। पंजाब में पोज़ीशन पैसनि ते विकिरो न थींदी आहे। सियासी असर सां हासिल कयल समूरा ठीका रद्द कया विया आहिनि। नौजवाननि खे कूड़े ऐं धोखे में फ़र्क़ु सम्झणु घुरिजे। अदालत खे तशरीह कंदे आइन ॿीहर लिखण जा अख़्तियार न आहिनि। सुप्रीम कोर्ट मख़सूस सीटुनि बाबति नज़रसानी केस जो तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त धुर थियण खां सवाइ तहरीक इंसाफ़ खे रिलीफ मिलियो जेको बरक़रार नथो रखी सघिजे। सुप्रीम कोर्ट या कंहिं जज खे पसंदि या नापसंदि जे बुनियाद ते आइन जी तशरीह करण जा अख़्तियार न आहिनि। अक्सरियती फ़ैसिले सुन्नी इत्तेहाद काउंसिल बदिरां तहरीक इंसाफ़ खे रिलीफ ॾिनो आहे। तहरीक इंसाफ़ मख़सूस सीटुनि जे केस में धुरी न आहिनि। न वरी इलेक्शन कमीशन में का दरख़्वास्त ॾिनी वई आहे। तहरीक इंसाफ़ पेशावर हाई कोर्ट में बि मख़सूस सीटुनि बाबति का दरख़्वास्त दाख़िल न कई। नज़रसानी दरख़्वास्त रुॻो आइनी बेंच ई ॿुधी सघे थी। 80 आज़ाद उम्मीदवारनि मां कंहिं तहरीक इंसाफ़ उम्मीदवार हुअण जी दावा ई न कई। इलेक्शन कमीशन मख़सूस सीटूं ॿियनि पार्टियुनि हवाले कयूं। मरकज़ी फ़ैसिले में सियासी पार्टियुनि खे ॿुधण खां सवाइ मेंबरनि खे डी सीट कयो वियो। सिंध हुकूमत सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी क़यादत खे ॻाल्हियुनि लाइ अॼु घुराए वरितो। मुलाज़िमनि सां ॻाल्हियुनि लाइ सेक्रेटरी तालीम जी सरबराही में कमेटी बि क़ाइमु। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे मरकज़ी सदर अशरफ ख़ासकरी चयो आहे त चीफ सेक्रेटरी राब्तो करे ॻाल्हियुनि लाइ अॼु घुरायो आहे। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी कमेटी ॻाल्हियूं कंदी पर 6 अक्टूबर जो ऐलान बरक़रार आहे। हुकूमती कमेटी जूं मुज़फ़राबाद में अवामी एक्शन कमेटी सां ॻाल्हियूं। एहसन इक़बाल जो चवणु आहे त हुकूमत अवामी तकलीफ़ूं घटाइण लाइ हर मुमकिन कोशिश कंदी। कुझु अंसर पाकिस्तान जे अमन ऐं इस्तेहकाम खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म अनवारुल हक़ जो चवणु आहे त ॻाल्हियुनि जो सिलसिलो हिकु दफ़ो ॿीहर शुरू कयो वियो आहे। अवामी एक्शन कमेटी जा घणे क़दर मुतालबा मंज़ूर कया विया आहिनि। राजा परवेज़ अशरफ जो चवणु आहे त सूरत हाल जल्द खां जल्द मामूल ते आणण जी कोशिश कई पई वञे। मसइलनि जो हल ॻाल्हियुनि ज़रिए मुमकिन आहे। PP जी बि ख़्वाहिश आहे त मसइलनि जो हल गॾिजी कढियो वञे। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हिदायतुनि ते समूरियुनि पार्टियुनि जे नुमाइंदनि सां ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। तशदुद सां मामला हल न पर वधीक ख़राब थींदा आहिनि। कश्मीरी भाउरनि सां तमामु घणी हमदर्दी आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त ॿोॾ खां पोइ फौरी तौरु आलमी इमदाद न वठण जो फ़ैसिलो कयो आहे। मुतासिर इलाइक़नि में पंहिंजी मदद पाण थिए त मामला ठीकु करण जी कोशिश कई वेंदी। मुकमल नुक़साननि जे अंदाज़े खां पोइ नए सिर अॾावत लाइ आलमी बिरादरी सां राब्तो कयो वेंदो। वज़ीर आज़म फील्ड मार्शल जे पढ़ी दौरनि सां सीड़पकारी वापार खे हथी मिलंदी। मईशत मज़बूत थींदी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में 3 ॼणा फ़ौत। कंबर में ट्रैक्टर ट्राली जी टक्कर में नींगरी फ़ौत। नवाब वली मोहम्मद में ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर 1 ॼणो फ़ौत। डिगड़ी में मोटरसाइकिल ऐं कार में टक्कर सबबि पीरसन हयाती विञाए वेठो। ऐं विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में बांग्लादेश पाकिस्तान खे 7 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी टीम आलमी इवेंट जे पहिरें मैच में रुॻो 129 रन्सुनि ते ढेर। उमायमा सुहेर ऐं सिद्रा अमीन खातो ई न खोले सघियूं। मुनीबा 17, रमीन शमीन 23, आलिया रियाज़ 13, सिद्रा अनवाज़ 15 ऐं फातिमा सना जूं 22 रन्सूं।